या अली हैदर करार इब्न अबू तालिब जन फरमाए वा जाते इज़्ज़त न हुजे वो उते न वञे। याद रखो इंसान, जाते इज़्ज़त तव्हांजी न हुजे उते कॾहिं बि न वञो। छो त जेकॾहिं ओॾे वेंदे बि त तोखे पंहिंजे लेखे दिमाग़ ते उन्हनि जे लाइ अहिड़ा अहिड़ा ख़्यालात वेंदा जो तूं पंहिंजा रवैया चेंज कंदो वेंदे। बहितरीन में तई तूं उन जाइ ते न वञ जाते तोखे तकलीफ़ थी मिले। या अली हैदर करार इब्न अबू तालिब जन जेको फरमायो अथई सच फरमायो अथई, हिन जी तफ़सील तोखे मां थो कढी। चवे थो जंहिं जाइ ते तुंहिंजी इज़त न हुजे उन जाइ ते कॾहिं बि न वञ। जीअं वेंदे त उन्हनि खे बर्दाश्त कजे। अॼु इंसाननि में बर्दाश्त घटि आहे, इंसाननि में बर्दाश्त घटि आहे। छो त जाॾे वेंदा न त उन्हनि ॾे उहो फोकस ॾींदा त यार मूंसां भलो नथा कनि। जॾहिं सम्झे बि अथव त मूंसां भलो नथा कनि त पोइ छो थो वञे। पंहिंजी इज़त नफ़्स जो ख़्यालु कयो। जेकॾहिं बार बार बि उन ई जाइ ते वेंदे त पंहिंजे दिमाग़ में अहिड़ा ख़्यालात पैदा कंदे जो उन्हनि इंसाननि खे तूं ग़लति नज़र सां ॾिसणु लॻंदे। यकीन रखे न इन में बि तुंहिंजो फ़ाइदो आहे। इंसान मुनाफ़िक़त त कीअं लहंदो आहे तोखे ख़बर आहे? इन ते ई लहंदो आहे जॾहिं तव्हांजी जाते इज़त न हुजे त अंदरि इंसान खे शैतानी ख़्यालात ईंदा, शैतानी ख़्यालात। इब्लीस उन जे अंदरि में दाख़िल थींदो आहे। विस विसाब जो यार ॾिस मूंखे नज़रअंदाज़ था कनि, केॾी मां हिननि सां भलायूं कयूं त मूंखे कुझु मन भाइनि ई नथा। यकीन रखो इंसान जेके तव्हां आहियो सो तव्हां ई आहियो, जेके साम्हूं वारनि उन्हनि खे पंहिंजी जाइ ते छॾियो। वक़्तु तोखे हिन जी रिज़ल्ट ज़रूरु ॾिनो। जल्दबाज़ी में कुझु बि हासिलु न थियो अथई, जल्दबाज़ी में इंसान जो नुक़सानु ई थियो आहे। जीअं रब इंसान खे ॾियण में देरि कंदो आहे त तूं बि देरि सम्झ त इन्हनि में बि रिज़ल्ट देरि मिलंदी। मूंखे मार्कूं जॾहिं पेपरनि जी ईंदियूं न, इम्तिहाननि जी मार्कूं, उते जो उते न ॾींदियूं न। पेपर त तव्हांजा सभु थी विया, तव्हां सोचींदा आहियो त बसि हाणे असांजा पेपर रोज़ु चेक नथा कनि, रोज़ु चेक नथा कनि। जा असांखे मिसाल 5 ॾींहं 10 ॾींहं, इहो तूं थो सोचे, इहा उन्हनि खे ख़बर आहे त हिकु हिकु पेपर माना गॾु करे कीअं उनखे ठाहिणो आहे, कीअं अॻिले खे ग्रेड ॾियणो आहे, मार्कूं ॾियणो। जेकॾहिं तूं पंहिंजी इज़त नफ़्स जो ख़्यालु कयो, जंहिं जाइ ते इज़त न हुई उतां पाण खे रोके, रब थो ॾिसे, अलाह जी ज़ात बाबरकात तोखे उहा रिज़ल्ट ॾींदी जो तूं पाण रब ज़ुल जलाल वल इकराम ॾे मथे मुंहुं करे अल्लाह खे चवंदे शुक्र अल्हम्दुलिल्लाह या रब्बी। यकीन रख न इंसान, यकीन रख। ख़ुदा जो कसम मां ग़लति ॻाल्हि नथो कयां। मौला अली जेको बि फरमायो तूं सभु हक़ ऐं सच फरमायो। तव्हां पाण खे ज़हनी मरीज़ छो कंदा आहियो? तव्हां पंहिंजा सुकून तबाह बर्बाद छो कंदा आहियो? अॻिलनि जे रवैयनि जे करे। चङी भली ख़ुशियूं तव्हांजी ज़िंदगियूं तव्हां अॻिलनि जे करे पंहिंजी ख़ुशियूं बि विञाईंदा आहियो, पंहिंजी ज़िंदगी खे बि अधूरो करे छॾींदा आहियो। अॻिलनि जा रवैया सम्झ में न ईंदई, छो त हुन जाइ ते तुंहिंजी इज़त ई न आहे। मुंहिंजा सुहिणा, रब थो ॾिसे तूं पंहिंजो पाण खे अंदरि जो अंदरि में जलाईंदो वेंदे, पंहिंजो पाण खे तूं नुक़सानु ॾींदो वेंदे। उन्हनि खे कुझु बि फ़र्क़ु न पवंदी। कंहिंजी माउ जो लाला पाण खे संभाल, अहिड़ी उन्हनि सां मोहबत ई त घर खे आबाद कर, घर में मोहबत पैदा कर, घर वारनि सां हसी मज़ाक खिल भोग कर। अलाह ॾिसे थो उन घर वारनि खे बि मोहबत जे इज़हार में पेश ईंदे त उन्हनि खे बि सुकून ऐं ख़ुशियूं मिलंदियूं अथई। तव्हां उहे इंसान आहियो अॻिलनि जे रवैयनि जे करे पंहिंजनि घर जे भातियुनि ते हमला कंदा आहियो, उन्हनि सां गुस्से में पेश ईंदा आहियो। तव्हां उहे इंसान आहियो अॻिलनि जे लाइ हर शइ कंदो, पंहिंजे घर जे लाइ कुझु बि न करे सघंदो। तव्हांखे अॻिलनि एतिरो ग़ुलाम करे छॾियो आहे। अड़े बाबा अलाह तव्हांखे आज़ादु बणायो आहे, तव्हां छो ग़ुलामी जे कॾ लॻायो? ग़ुलामी खां निकिरो, ए जवान जी औलाद, ग़ुलामी खां निकिरो, पंहिंजे पाण खे संभालियो, पंहिंजी इज़त नफ़्स जो ख़्यालु कयो। ओ इंसान हो, इज़त नफ़्स जो ख़्यालु कयो।
मौला आली जा वर्ड हूंदा आहिनि 8 या 10। हाणे इन जी तफ़सील तोखे सॼी मां ॿुधाए छॾी आहे त इन में छा वजह आहे जंहिंजे करे मौला आली तो चवे त जिते इज़त न हुजेव उते न मञ। उन जी तफ़सील तोखे मां सॼी ज़ाहिर करे ॿुधाई। साईं जन फरमाए ॾिनो, साईं जन हैदर करार आली हैदर करार इब्ने अबू तालिब जो लफ्ज़ लफ्ज़ करोड़नि जो आहे, पर जेको शल सम्झे, जेको सम्झे तव्हां उन पाक हस्तिन खे बि नज़र अंदाज़ कंदो त तॾहिं त पंहिंजा सुकून तबाह ऐं बर्बाद करे वेठा आहियो न। रब शल तव्हांजी इज़त में इज़ाफ़ो रखे, को ग़म ऐं ॾुख न ॾिए। आमीन या रब्बल आलमीन।